में प्यार में पहिरियों नंबर आ, दुनिया मञे थी वाके कंबर कंबर आ, दुनिया मञे थी वाके कंबर कंबर आ, याम शोरो में हड़मोरो भली घुमिया, कुर्ब में प्यार में कुर्ब में प्यार में पहिरियों नंबर आ, दुनिया मञे थी वाके कंबर कंबर आ, दुनिया मञे थी वाके कंबर कंबर आ, याम शोरो में हड़मोरो भली घुमिया। क्यों? अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो पंहिंजो शाइर वहीद चांडियो ऐं माया फाइज़ा अली। अॼु असांजी रिकॉर्डिंग हुई अल्हम्दुलिल्लाह। ऐसा प्रोडक्शन जो एल्बम हुयो कंप्लीट थी वियो। ईद जो न्यू एल्बम फ्रेश एल्बम आहे, इंशाल्लाह तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। ऐं असां ॿिन्ही जे तरफ़ां अॼु असां इहो सोचो त तव्हां सभिनीनि खे ईद मुबारक कजे। सो असां ॿिन्ही जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। क्यों? अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो पंहिंजो शाइर वहीद चांडियो ऐं माया फाइज़ा अली। अॼु असांजी रिकॉर्डिंग हुई अल्हम्दुलिल्लाह। ऐसा प्रोडक्शन जो एल्बम हुयो कंप्लीट थी वियो। ईद जो न्यू एल्बम फ्रेश एल्बम आहे, इंशाल्लाह तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। ऐं असां ॿिन्ही जे तरफ़ां अॼु असां इहो सोचो त तव्हां सभिनीनि खे ईद मुबारक कजे। सो असां ॿिन्ही जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं।